अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी ड्रामनि जी बहितरीन अदाकारा नजमा बलोच। अदाकारा नजमा बलोच केरु ऐं किथां जी आहे? अदाकारा नजमा बलोच खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? हींअर नजमा बलोच किथे आहे ऐं शोबिज़ जी दुनिया खां छो परे आहे? नजमा बलोच सैयद निसार शाह सां शादी छो न कई? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां आवाज़ को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त पुराणे वक़्त जी ख़ूबसूरत अदाकारा नजमा बलोच असल में मरी बलोच क़बीले सां ताल्लुक़ रखे थी। नजमा बलोच खे पत्थर दुनिया ड्रामे खां बेपनाह मक़बूलियत मिली, जंहिंमें उनजो नालो नसीबा हो। उन खां अलावा नजमा बलोच ड्रामा सीरियल ख्वाब नगर मियाण में बि ख़ूब जलवागर थी। इन्हनि ड्रामनि जी रिकॉर्डिंग सांगड़ शदादपुर में थी। नजमा बलोच ज़िले सांगड़ जे खेपरी तालुक़े जे शहर खाई सां ताल्लुक़ रखंदी हुई। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त हींअर नजमा बलोच हैदराबाद में रिहाइश पज़ीर आहे। यादि रहे त नजमा बलोच 2009 में शादी कई ऐं शादी बाद शोबिज़ जी दुनिया खां हमेशह जे लाइ परे थी वई। कुझु शोबिज़ सां ताल्लुक़ रखंदड़ ज़राइनि मुताबिक़ पत्थर दुनिया ड्रामे खां पोइ सैयद निसार शाह नजमा बलोच खे शादी जी ऑफर बि कई, पर नजमा बलोच जे मालिकनि उन जी शादी उन जे वेझे अज़ीज़नि में ई कराए छॾी। वधीक हिन तरह जा वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।